अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक न्यूज़ ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हां सां गॾु यासिन मां ख़बर शेयर कंदा हलूं। गॾु यासिन शहर में जिस्कम ऐं शहरी एहतियात अॻवाननि जे उबावड़ो पुलिस पारां न्याणियुनि जी तज़लील ख़िलाफ़ एहतिजाजी रैली टकण नाके शाही बाज़ार नूर मुस्तफ़ा चौक ऐं ॿियनि हंधनि खां थींदे प्रेस क्लब पहुती, जिते जिस्कम अॻवान आगा खाकी फैसल, शहरी एहतियात अॻवाननि सैद अयाज़ शाह, अतीक कादिर भुट्टो, इम्तियाज़ जकरो, जानसे महर, नवीस लखण ऐं ॿियनि चयो त उबावड़ो पुलिस सिंध जे लोही ऐं लज जी इज़त खे धक रसाए सिंध ऐं सिंध जे न्याणियुनि सां वॾी नाइंसाफ़ी कई आहे। असां अहिड़े अमल जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। उन्हनि IG सिंध ऐं ॿियनि आला अमलदारनि खां घुर कई त तज़लील में मुलविस पुलिस ऑफिसर ऐं एहलकारनि ख़िलाफ़ क़दम खणी न्याणियुनि जे तज़लील जो इज़ालो करे सिंध जे रिवायतुनि जो तहफ़्फ़ुज़ कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।